डॉक्टर मोहम्मद अयूब जट साहब। डॉक्टर साहब तव्हांखे असां भली कर चऊं था, तव्हां मोस्ट वेलकम, तव्हां असांजे प्रोग्राम जे अंदरि आया। डॉक्टर साहब तव्हां इहो फरमाईंदा त तव्हां पंहिंजी सियासी ज़िंदगी जो जेको आहे आगाज़ कॾहिं खां कयो? असां पंहिंजे ज़िंदगी जो सियासी ज़िंदगी असीं ॼमंदे ई सियासी माण्हू हुआसीं। प्राइमरी स्कूल खां वठी हाई स्कूल खां वठी मेडिकल कॉलेजनि खां वठी असां सियासत में जेको आहे न हिसो वठंदा आया आहियूं। कॉलेजनि में मूं पंहिंजूं इलेक्शनूं लड़ियूं, उनमें आउं में हारायो, किन में कामयाबु थियुसि। ऐं असांजो सचल सर्विस साइंस कॉलेज जेको उनमें आउं स्टूडेंट हूंदो हुउसि, उते आउं उनजो पंहिंजो जेको आहे मैजिक जेका कॉलेज जी मैगज़ीन हूंदी उनजो एडिटर बि आउं सिंधी सेक्शन जो। ॿियो दफ़ो वरी गवर्नमेंट कॉलेज लतीफ़ाबाद, उन में असांजो उस्तादु हो, उन जो तव्हां असांखे तव्हां सचल कॉलेज में शिफ्ट कराए वरी गवर्नमेंट कॉलेज लतीफ़ाबाद में उते असांखे दाख़िला वठाए उस्ताद। पोइ उते बि ऐं जेको उनमें हुउसि पंहिंजो एडिटर जो कॉलेज मैगज़ीन जो। प्रैक्टिकल लाइफ में अचण खां पोइ जॾहिं तव्हां डॉक्टरी करे वरिती, उन खां पोइ तव्हां सियासत जे अंदरि तव्हांजी रीएंट्री? प्रैक्टिकल लाइफ में अचण खां पोइ ऐं जॾहिं इतिहास उहो कॉलेज जी जेका लाइफ उन में त रहियो, पर हिते जॾहिं आयो हुआसीं ब्रिटिश शागिरी में, जॾहिं उहो क्लिनिक खोली त हिते तमामु असां ॾिठो त इलाही कमी हुई कंहिं नज़रियाती माण्हूअ जी। त जेकॾहिं हिते को अहिड़ो कमु कजे हिते जेको आहे असांजा जेके मोहतरम वॾा वॾेरा जेके हूंदा हुआ उनजी हालतूं अहिड़ियूं हूंदियूं जे उते उनजे अॻियां केरु ॻाल्हाए कोन सघंदो। ऐं कुर्सी रखियलु हूंदी हुई हिकिड़ी, ऐं पोइ हुतां 50-100 माण्हू अंदरि वेठा हूंदा हुआ। हिकिड़ो जेको वॾेरो हूंदो कुर्सीअ ते वेठो हूंदो, उनखे माण्हुनि खे ज़रूरत कोन हूंदी हुई उनखे साम्हूं ॻाल्हाईंदी, पर जेके ॻाल्हाईंदा त उन माण्हू जी तारीफ़ करणी पवंदी, तंहिंखां पोइ उनखे इजाज़त हूंदी ॻाल्हाइण जी। ऐं शहर जे अंदरि जेकॾहिं का भित किरी पई कंहिं बि ग़रीब जी, उहो उनखे ठाहिण जी ॿियो दफ़ो इजाज़त कोन हुई, उनजो वरी ॿियो दफ़ो पेमेंट करणी पवंदी। शहर ही सॼो इहो कची आबादी आहे, कची आबादी जंहिंजी भित किरंदी हुई उनखे वरी ॿियो दफ़ो हिते जो जेके आहिनि जेके वॾा सरबराह हूंदा उहे ठाहिण कोन ॾींदा हुआ। त वरी चवंदो ख़ाली थी आहे, मूं जॾहिं शागिरी में प्लाट वरितो, हीअ मिशन वरिती, इन मूजिबि मूंखे हिननि एतिरो तंग कयो, मुंहिंजे क़बूली प्लाट ते मुंहिंजा पैसा ॾिनल हुआ, क़बूली प्लाट ते इन ते जेको आहे सो उन्हनि पंहिंजा माण्हू विहारे छॾिया ऐं वॾो फंड जो मकान हो, पर उन मूजिबि पोइ असांखे अलाह जी मदद बि, ग़रीब सभिनी जी असां सां मदद हुई। असां ते पंहिंजे बुक ते बीह रहियासीं ऐं उहो असां उन कामयाबु वियासीं, हाराए विया। डॉक्टर साहब तव्हांजे बारे में इहो मशहूरु आहे त हाजी अब्दुल ख़ालिक सूरे जहिड़ी शख़्सियत जेका आहे उन सां तव्हां इलेक्शन कई, इब्राहिम मुंशी सां तव्हांजा तमामु गहरा तालुकात रहिया, इन जे बारे में तव्हां छा था फरमायो? उन वक़्तु इब्राहिम मुंशी असांजो दोस्त हूंदो हो मरहूम, उहो असांखे इन मूवमेंट में उनजो असां सां साथ रहियो। हाजी साहिबु जेको हुयो उहो पीपल्स पार्टी में उन दौर में असां हूंदासीं सिंध नेशनल फ्रंट में। पोइ असां पीपल्स पार्टी जे जेके बि दोस्त हुआ जेके उहे सभु असांजे ख़िलाफ़ु हूंदा हुआ। पोइ को मसइलो को थींदो हो त उहे असांजे जेको आहे अपोज़ कंदा हुआ, पर पोइ असीं हक़ ते हुआसीं। असां कॾहिं पीपल्स पार्टी वारनि खे जेको आहे न बचाव कयो, कॾहिं उनखे जेको आहे न डिफेंस कयो पंहिंजो, कॾहिं बि उनखे जेको आहे ऑफेंस न कई, पंहिंजो बचाव कंदा हुआसीं। उन्हनि असां ते इलाही उन दौर में असां ते अटैक थिया ऐं इंसानिया जा। आयो त हाजी अब्दुल ख़ालिक सां इलेक्शन कई न, उहो असांजी इलेक्शन जेका हुई उहा फ्रंट जो प्लेटफॉर्म तां हुई। जॾहिं लालकने में इहो इजलास थियो फ्रंट जो, उते मुमताज़ साहिबु हो न हो, यूसुफ हो, ॿिया जेके मरकज़ी अॻवान हुआ फ्रंट जा, उन्हनि चयो त असां जेको आहे टिकटूं इशू था करियूं ऐं उन्हनि असांखे नॉमिनेट कयो त
तव्हांखे असां टिकट था ॾियूं। उन वक़्तु ठहियल हुई SNA सिंध नेशनल अलायंस, उन्हनि मूंखे अवॉइड कयो टिकट त तव्हां हीअ तकियो। उन वक़्तु इहे मूंखे हाणे यादि कोन्हे त हीअ 45 अलाए उन वक़्तु शायदि 45 तक हूंदो हो। 44 हा 44 त उन लाइ उन्हनि मूंखे टिकट इशू कयो। उतां इलेक्शन में बीठल लाज़मी इलेक्शन में कम साईं कबूल मोहम्मद शाह हो, मुंहिंजे मुक़ाबले में बीठल मीर एजाज़ हो। उन्हनि असांखे थिरे ॾिना त बाबा हीअ ग़रीब माण्हू जेको आहे हीअ कीअं अची वियो असांजे विच में। पोइ अलाह जी महिरबानी सां मीर साहिब जी खां बि असां वोट वधीक खयां। पीपल्स पार्टी जो उन वक़्तु दौरु हो तमामु उरूज हो उन सां, पर असां पार्टीअ जे हुकूमत जेको आहे इन सां मुक़ाबिले इलेक्शन लड़ियासीं। पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो तमामु वॾो हिसो जेको आहे, पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो तमामु वॾो हिसो जेको आहे उहो तव्हां कॉमपर्स सियासत जे अंदरि जेको आहे सो तव्हां गुज़ारियो आहे। इन जे करे तव्हांखे माण्हू पीपल्स पार्टी में हुअण जे बावजूदि वधीक कॉमपर्स जेको आहे सम्झंदा। पोइ इन कॉमपर्स सियासत खां वरी तव्हां पीपल्स पार्टी जे अंदरि जेको आया इहो मतिलबु छा माजरो? हा, इहा हिकिड़ी अजीब स्टोरी आहे। इन में नवाब यूसुफ तालपुर जेको असां सां गॾु फ्रंट में हो, उहो पीपल्स पार्टी में अॻे वियो। उन असांखे चयो त तव्हां पाण फ्रंट खे छॾे हलो त पीपल्स पार्टीअ में ऑफर थी आहे, असां हलो सभई दोस्त। पर मूं इनकार कयो। आउं हैदराबाद ज़िले जो उन वक़्तु सदर हुउसि। उन वक़्तु मुंहिंजो साईं तव्हां जेकॾहिं वञो था त असां हिते सही आहियूं। असां जंहिं पार्टियूं बदिलाई बि कोन्हे जंहिं तरीक़े जेको आहे न माण्हू पटा कोन ॾेखारींदो। असां पंहिंजे मौक़फ़ ते बीठासीं। तंहिंखां पोइ इलेक्शन बि कईसीं पीपल्स पार्टीअ सां। पोइ जेके बि असांखे वोट मिलिया ठीकु ठाक माण्हुनि असांजी सपोर्ट बि कई उन दौर में। पर पोइ जेको आहे न सो वरी हाजी साहिब वारनि हाजी गुलाम मोहम्मद मुंहिंजो वासात हो, जहिड़ो वॾो भाउ हो मुंहिंजो। उन हाजी अब्दुल ख़ालिक नवाब यूसुफ वटि हुया। तॾहिं निसाब साहिबु उन वक़्तु सदर हो सिंध जो। त उन वटि विया, उन्हनि खे ॿुधाऊं चवंदा इहो ॿुधाऊं त डॉक्टर नवाब साहिब खे चऊं था डॉक्टर खे जेको आहे तव्हां सां गॾु रहियो आहे, तव्हां हिनखे जेको आहे आमादा करियो त शरीक थिए। पोइ नवाब साहिब वारनि जेको मूंसां राब्तो कयो। पोइ उन्हनि जी हिकिड़ी दावत थी। ऐं हूअं त फ्रंट जे बावजूदि पर हे वॾा हाजी अब्दुल ख़ालिक जी असां एतिराम कंदा हुआसीं। हाजी अब्दुल ख़ालिक जो ऐं हाजी गुलाम मोहम्मद जो। पोइ हिननि जे चवण ते आउं वियुसि हुते निसाब साहिब मिलियो ऐं पंहिंजो नवाब यूसुफ हो। ॿिया बि पीपल्स पार्टी जा काफ़ी दोस्त हुआ। उन्हनि जे हाणे मूंखे कोन्हे नाला यादि। त उन्हनि चयो त तव्हां अचो पीपल्स पार्टीअ में। मूं हुनखे चयो असांखे 2 महीना ॾियो ऐं यकदमि जंप खाई तव्हांजो कोन थो अचां, पर ईंदुसि तव्हां सां वाइदो करियां थो ईंदुसि। पोइ हिननि छा कयो 2 महीननि खां पोइ मखदूम अमीन फ़हीम साहिबु हो, उनजी उहो एक्टिंग चेयरमैन हो। त उन वक़्तु उन असांखे फ़ोन कई, मूंखे फ़ोन कई त उन हाजी साहिब वारनि जो नंबर शायदि उन्हनि खां हथु करे त असीं अचूं पिया छा करे तव्हांजी चांहि पीअण पिया अचूं। पोइ हाणे मखदूम साहिब जहिड़ो माण्हू चए पियो त आउं अचां पियो ऐं पीपल्स पार्टी जो वॾो ऐं बेनज़ीर साहिब जलावतन हुई उन वक़्तु। त मूं चयो साईं तव्हां अचो पिया अखियुनि ते, ऐं हिन सां मूं वाइदो कयो आहे ऐं ईंदुसि पर बेनज़ीर साहिबा ईंदी पोइ शरीक थींदुसि। पर हुनजो बाबा असांखे बि सम्झो त तव्हां जीअं बेनज़ीर साहिबा जेको तव्हांखे मान ॾींदी उहो असां ॾियूं था, तव्हां अचो। पोइ असां हुनखे वाइदो कयो चांहि जो। पोइ हिते आया हुआ सभु। उन में त जेके दोस्त हुआ काफ़ी अञा मूं वटि हुनजो प्यार फोटो सभई जेके हुआ सतार बचानी हो, पंहिंजो नवाब यूसुफ हो ऐं काज़ी असद आबद वारा। हा काज़ी असद आबद तव्हांजो हैदराबाद इलाही माना सॼी क्रीम आई जेका वधीक शरीक थी। ऐं जॾहिं शरीक थियो तॾहिं हुनमें शरीक थिया। पोइ असांजो सुठो जलसो करायो। इहो आहे सही कॉमपर्स सियासत ऐं पीपल्स पार्टी सियासत इन्हनि ॿिन्ही जे विच जे अंदरि तव्हांखे मतिलबु त कहिड़ी सुठी लॻी ऐं तव्हां कीअं सम्झो त तव्हांजो इहो फ़ैसिलो दुरुस्त हो? हाणे इन जी ॻाल्हि तव्हां थो ॿुधायां त असां ते कॉमपर्सी जो जेको आहे न सो जुनून हूंदो हो दौर में। पोइ आफ़्ताब
हूंदो पंहिंजो शोभान मीराणी न आफ्ताब शाह हूंदो इहो अली इहो अमीर अली शाह जो भाउ हो हा उहो पहिरीं फ्लैट में रहियो हो अमीर अली शाह जो भाउ उहो असांजो दोस्त हो पोइ उहो न मूं ते कमु कयो अची हिते मूंखे चई यार तव्हां पीपल पार्टी में अचो छाजे करे तव्हां फ्रंट में छो ठाहियो असां हुनखे ॿुधायो त असीं असांजे ज़हन में वेठो आहे त असीं पंहिंजे जेको आहे न मुल्क जी पंहिंजे सिंध जी ख़िदमत करणी आहे जे हक़नि जे लाइ विढ़ूं हीअ पीपल पार्टी आवाज़ जो जेको प्रोग्राम आहे उनखां वधीक जेको आहे पीपल पार्टी कॉन्फ्रेंस आहे मूंखे ॿुधायो पोइ बेनज़ीर साहिबा उन वक़्तु हारायो धरणो हणायो हुते कमु शहीद ते हलायो ऐं ॿिया जेके बयान आया पिए बेनज़ीर साहिबा जा हुन चयो हाणे इहे बयान जेके आहिनि बेनज़ीर साहिबा ख़ुदि अवी जेको चाहियो था उहो ऑलरेडी पीपल पार्टी जे प्रोग्राम में आहे इहा शइ तव्हां जो पोइ उन मूंखे क़ाइल कयो पोइ वरी हिननि दोस्तनि जी बि थी थोरो वठि पकड़ पोइ असांजी जेको इहा चवंदी असांजे अचण जो मक़सदु इहो असीं ईंदासीं पार्टीअ में ऐं इन में जेको आहे न सिंधी हक़नि जे लाइ जेको आहे न पार्टीअ खे कंदासीं हा कंदासीं त पोइ हाणे जॾहिं असां पार्टीअ में अची वियासीं त पोइ हाणे पार्टीअ जा असां सम्झो इहो त पार्टी असां खां ज़रूरु मशवरा करे के हलंदी पर पोइ पार्टी त हाणे वॾी पार्टी आहे इन में हू पंहिंजा जेके हुनजा जेके हो मशहूरु उन मुताबिक़ हलंदी हाणे अचण खां पोइ त असां अपोज़ करे कोन सघंदासीं त हिन जा जेके आहिनि हुनजूं पॉलिसियूं हुयूं तव्हां ग़रीब माण्हू थी हिकिड़े ग़रीब ख़ानदान जा मतिलबु त फ़र्द हुअण जे बावजूदि पूरी ज़िंदगी जेका आहे तव्हांजी पूरी ज़िंदगी जेका आहे असांजे हिन ज़िले जे अंदरि जेकॾहिं नज़रियाती तौर ते या जेकॾहिं क़ौमी लेवल ते जेकॾहिं असीं चइजे त क़ौम परस्ती जी या पीपल्स पार्टी खे पाण छॾे क़ौम परस्ती वारी ते लेवल ते पाण था अचूं था तव्हां पंहिंजी जेका सियासत जे अंदरि एंट्री कई तव्हांजी ग़ुरबत वारी हालत हुई पोइ एॾा सारा जेके प्रोग्राम हूंदा कंहिं महिल जेलनि जे अंदरि कंहिं महिल एहतिजाजनि जे अंदरि कंहिं महिल ॿियनि इन्हनि खे तव्हां कीअं फेस कंदा हुआ डॉक्टर साहिबु इन खे असां माण्हू जे मक़सद जे लाइ मक़सदु जॾहिं हासिलु करणो जे लाइ माण्हू जदोजहद कंदो आहे न पोइ ॿियूं शयूं हाणे कोन ईंदियूं आहिनि त माण्हू ग़रीब आहे या अमीर आहे या पिसो आहे इहे कोन्हे जेल में वञणु थियो जेल में वियासीं भुटे साहिब खे जॾहिं फांसी ॾियनि हू असांखे क़ौम परस्ती जे लिहाज़ खां बि जेको आहे न जेको एजेंसियूं हुयूं उन जे असीं नज़र में हुआसीं पर हुन चयो त असां भुटे साहिब जी बि जॾहिं का ॻाल्हि हूंदी त असां हुनजी जेका असां हिमायत कंदासीं त भुटो साहिबु ॼण क़ौम परस्ती तॾहिं आऊं हुउसि कोन आऊं तॾहिं हुउसि फ्रंट में हुउसि जॾहिं आऊं जेल में वियोसीं असां लियाकत मेडिकल कॉलेज में हुआसीं उतां पोइ असांखे एजेंसियूं खणी वयूं जंहिंमें असीं हिते बि असांखे विहारियो पोइ हिते असांजे जेको आहे न थी असांजा जेके दोस्त हूंदा हुआ उनजे अच वञ घणो ॿार अची बीहंदा हुआ मुलाक़ात जे लाइ पोइ हिननि वरी असांखे कढियो विद थाणे ते तव्हां तइलीम जे हवाले सां हूअं त ॿिया त तव्हांजा खोड़ सारियूं ख़िदमतूं आहिनि पर तइलीम जे हवाले सां तव्हां जेकी कंट्रीब्यूशन खे जेको कयो आहे तव्हां जेको हेॾो वॾो कॉलेज जेको स्कूल जेको ठहियो आहे इन जी जेका ज़मीन आहे इन जे लाइ तव्हां जेको आहे मतिलबु ज़मीनूं ॾिनियूं तव्हां नादरा जूं ऑफिसूं वग़ैरह जेके आहिनि इन्हनि खे मतिलबु त ठाहिराइण जे लाइ जेको कोई तव्हांखे प्लाट या तव्हां कम्यूनिटी सेंटर्स जे लाइ जेको आहे पंहिंजी जेके ज़मीनूं ॾिनियूं ॿिया त माण्हू ज़मीनूं खसींदा न तव्हांखे इहो की ख़्यालु आहे त इहो ज़मीन ॾिजनि इहो चङो तव्हां सुवाल पुछो अञा अहिड़ियूं शयूं ढकियल आहिनि जेके ओपन कोन थियूं न मूंखे ख़बर आहे हीअ टेक्निकल ट्रेनिंग सेंटर आहे हाई स्कूल जे वॾी मथां वॾी बिल्डिंग फर्स्ट क्लास इहा मूं मंज़ूर कराई सिंध सुमारे इंडस्ट्रीज़ खां हिते फर्स्ट क्लास बिल्डिंग ठही पोइ जॾहिं इहो मोहतरमा वारो वाक़ियो थियो हुते हुननि माण्हुनि उहा साड़ी छॾी रही पोइ हुन में वरी ॿिया वरी वेठा जी पंहिंजा रेवेन्यू वारा ॿिया